नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाला अबड़ू। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पीडीए में शामिल पार्टियुनि जे सरबराहनि खे अॼु इफ़्तार डिनर ते घुराए वरितो। शहबाज शरीफ़ इत्तेहादनि सां मुशावरत खां पोइ काबीना जी जोड़जक कंदो। काबीना जे नालनि जो ऐलान अॼु राति थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि घर वज़ारत जो क़लमदान राणा सनावला, इतलाह जो क़लमदान मरियम औरंगज़ेब खे ॾियण जो इम्कान आहे। ज़रिया चवनि था पीपल्स पार्टी जे राजा परवेज़ अशरफ खे क़ौमी असेंबली जो स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जे सीट ते JUI खे ॾिनी वेंदी। सिंध में MQM ऐं पंजाब में पीपल्स पार्टी खे गवर्नरशिप मिलण जो इम्कान। इस्लामाबाद हाई कोर्ट क़ौमी असेंबली जो इजलास 22 अप्रैल ताईं मुलतवी करण ख़िलाफ़ स्टे ऑर्डर वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नून लीग पारां दाख़िल दरख़्वास्त में इजलास 22 अप्रैल बदिरां पहिरियां खां शेड्यूल 16 अप्रैल ते इजलास घुराए स्पीकर इलेक्शन जी वोटिंग कराइण जी इस्तदा कई हुई। अदालत डिप्टी स्पीकर कासिम सूरी, सेक्रेटरी क़ौमी असेंबली ऐं पार्लियामानी मामलनि वारे सेक्रेटरी खे 22 अप्रैल लाइ नोटिस जारी करे छॾिया। स्पीकर ऐं ॿियनि खे 22 अप्रैल ताईं जवाब जमा कराइण जी हिदायत। अमेरिका पाक फ़ौज जे तर्जुमान जे बयान जी हिमायत करे छॾी। अमरीकी परॾेही खाते जो तर्जुमान नेड प्राइस चवे थो पाकिस्तानी फ़ौज जे बयान सां इत्तेफ़ाक़ करियूं था। पाकिस्तान में कंहिं हिक जमायत जी हिमायत नाहियूं कंदा। अमरीका ते लॻायल इल्ज़ामनि का सदाकत नाहे। हैदराबाद में बारड़ी अनाबिया मुबैना ज़्यादती बाद फौत वारसनि जो चवणु आहे त अनाबिया खे ज़्यादती बाद क़त्ल कयो वियो आहे। इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त बारड़ी जे जिस्म ते तशदुद जा निशान आहिनि। बारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक़ मेडिकल रिपोर्ट खां बाद कई वेंदी। जैकबाबाद में क़ादरी दरबार वटि क़ौमी शाहराह ते 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर, 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। पुलिस फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। जैकबाबाद वेझो ॻोठ अब्दुल अज़ीज़ जतोई वटि रुझान जमाली वासी ट्रैक्टर ड्राइवर जो लाश इस्पताल मुंतक़िल। घोटकी ज़िले में अगवा जे वारदातुनि जो सिलसिलो जारी। बागुड रहे वारे इलाइक़े मां पोरियत मोहम्मद इस्माइल चनो अगवा। मगवे जे वारसनि जो मीरपुर माथेले में SSP ऑफिस आॾो एहतजाजी धरणो। ज़रियनि मूजिबि मगवे जी बाज़ियाबी लाइ पुलिस रावती जे कचे में पहुची वई आहे। धाड़ियलनि सां मुक़ाबिलो हलंदड़ आहे। मोहन जो दड़ो भरिसां मेहड़ में क़त्ल थियल नौजवान साहिल गांगरो जे क़त्ल जो केस 2 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में शिराज अबड़ो ऐं रशीद ॾहर खे नामज़द कयो वियो। ऐं राणीपुर वेझो दराज़ा शरीफ़ में हफ़्त ज़ुबान शाइर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जी 201 उर्स मुबारक जूं गैर सरकारी तक़रीबूं शुरू। उर्स तक़रीबुनि में शिरकत लाइ मुल्क जी कुन कुछ मां अक़ीदतमंद जे आमन जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया।